असां मौजूद आहियूं बोज़ार वॾा भरिसां ॻोठ मेंगवाड़ माला में, जिते ड्रेनेज जो सिस्टम बिल्कुल ही नाकारा हुजण जे करे तमामु घणी मुश्किलातूं अचनि पियूं। अचो त तव्हांजे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त इन बारे में छा चवणु आहे। 2007 में असांखे ड्रेनेज सिस्टम ठाहे ॾिनो वियो आहे। उन जो अॼु ॾींहुं ताईं को बि असांखे मुलाज़िम नौकिरी जे लाइ कोन मिलियो आहे। उन खां अलावा असां वटि एॾी त माना गंदगी थी वई आहे, घरनि जे अॻियां पाणी बीठा आहिनि, रस्तनि में पाणी बीठा आहिनि, जर ख़राबु थी विया आहिनि। बस वारनि खे असां अपील था कयूं त असांखे महिरबानी करे ऐं हीअ असांजा मसइला हल करे ॾियो। वोट वठण जे महिल वोट वठी वञनि था, पोइ लड़नि ई कोन था। शुरू में ॾाढियूं दाऊं कयूं, कूकूं कयूं त हिते नाक्स मटण कमु कयो पियो वञे, पर ऑफिसरनि कुझु न ॿुधी। उनजे बावजूदि हाणे हीउ जेको ड्रेनेज सिस्टम ठहियलु आहे इहो नाकारा आहे, ऐं नाकारा हुअण खां भला जेको कुझु ठहियलु आहे उनजो थोरो घणो आवाम खे सिलो थो ॾिनो वञे, पर सिलो त नथो ॾिनो वञे, रहंदे बीमारनि कर कढियो आहे। 2007 में ड्रेनेज जो बुनियादु रखियो वियो, ड्रेनेज ठही मुकमल तयारु थियो। उन खां पोइ जेको आहे त नेकाल बहाल थी वियो। कुझु अरसे खां पोइ असांखे उन्हनि चयो त नौकरियूं ॾींदासीं। जंहिं घरधणी मूं प्लाट ॾिनो, मूंखे चइनि त नौकरियूं ॾींदासीं। नौकरियूं न मिलण जे करे, नौकरियूं न ॾियण जे करे अॼु ॾींहुं ताईं उहे ज़ाहिर न आहिनि थिया। जेको बि गंदो पाणी आहे रस्ते ते सॼा दुॿा लॻा पिया आहिनि, मच्छर कई बीमारियुनि जनम वरितो आहे। इन्हनि आला अख़्तियारनि खां ऐं चूंडियल नुमाइंदनि खां इहा अपील कई आहे त ख़ुदा जल्द खां जल्द हीअ असांजे नाले जो डिस्पोजल हलराए असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन वकील अहमद सां गॾु एम सफदर प्यार, अवामी आवाज़ टीवी, बोज़ार वॾा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।